गुलाम हुसैन ख़ासि के लिए अव्हांखे ॿुधायूं त डायरेक्टर जनरल ज़राअत जी जेका ऑफ़िस आहे हिदायतुल्लाह छजड़े जे रिटायरमेंट खां पोइ अञा ताईं सिंध हुकूमत को बि ऑफ़िसर हिते मुक़ररु न कयो आहे। ऑफ़िसर जी मुक़ररी जे न करण जे करे जेको आहे सो हितां जो कमकार जेको आहे उहे ठप थी वियो आहे ऐं ऑफ़िसुनि में जेको आहे सो अञा ताईं डायरेक्टर जनरल जे न अचण सबबु सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां मुक़ररी न करण जे करे जेको आहे सो ऑफ़िस जा कमकार मुतासिर थी विया आहिनि। छो सिंध सतह जो कमु हूंदो आहे। हिते जॾहिं ऑफ़िस मां असां मालूमात वरिती त हुननि ॿुधायो त हिदायतुल्लाह छजड़े साहिब जे रिटायरमेंट खां पोइ अञा ताईं हिते का बि पोस्टिंग न कई वई आहे ऐं पोस्ट जेका आहे ख़ाली पोस्ट हुअण करे जेको आहे सो सिंध सतह जो जेको आहे सो हीउ कमकार मुतासिर थिए थो। हीउ तव्हां बोर्ड ॾिसी सघो था जेको आहे सो अव्हांखे डायरेक्टर जनरल एग्रीकल्चर एक्सटेंशन सिंध जेको आहे सो ही शहबाज बिल्डिंग जी पुराणी बिल्डिंग आहे। नई बिल्डिंग जेका आहे सो हिन पासे ठहियल आहे ऐं ही सिंध सतह जी जेको सो डायरेक्टर जी ऑफ़िस आहे। ऐं उन ऑफ़िस में अञा ताईं जेको आहे सो उन ऑफ़िसर जी मुक़ररी न थी सघी आहे। निगरान सिंध हुकूमत निगरान वॾो वज़ीर जेको आहे सो हिन मामले जो नोटिस वठे, छो त हीअ अहम पोस्ट आहे ऐं हिन इदारे में जेको आहे सो DG जी मुक़ररी थियणु खपे त जीअं जेके आबादगारनि जा मसइला आहिनि, छो त हिन ऑफ़िस जो इहो कमु हूंदो आहे त मुख़्तलिफ़ जेके ज़रई दवाऊं आहिनि जिन जो इस्तेमालु फसलनि ते थींदो आहे उन जे हवाले सां आबादगारनि खे जेको आहे सो इहे मसइला जेके आहिनि सो हल थी सघनि ऐं आबादगार जेको आहे सो इन्हनि मामलनि खे जेको आहे सो सवलाई सां हल करे सघनि ऐं डायरेक्टर जी मुक़ररी न हुजण जे करे मामला जेके आहिनि सो अञा ताईं उहे सिधा न थी सघिया आहिनि। उन जे करे हीअ असांखे तव्हांखे जेको आहे सो ख़बर जेको आहे सो ब्रेकिंग न्यूज़ तौर ते तव्हां ताईं पहुचाए रहिया आहियूं। असां जॾहिं हिन ऑफ़िस में पुछा कई, ऑफ़िस वारनि जो चवणु आहे त DG जी अञा का बि मुक़ररी न थी सघी आहे। साथी रिपोर्टर मुख़्तियार वके सां गॾु ग़ुलाम हुसैन ख़ासि के लिए इबरत न्यूज़ हैदराबाद।